मुंहिंजूं तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जेको अल्लाहुल ग़ुयूब सत्तारुल उयूब गफ़ारुल ज़ुनूब अरहमुर राहिमीन आहे। सलात व सलाम मिणी रसूल मथे, ख़ुसूसन आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। बिरादरान इस्लाम, पहिरियों महीनो तंहिंजे अंदरि पाण दाख़िल थिया आहियूं। इस्लामी कैलेंडर, इस्लामी डायरी जे मुताबिक़ मुहर्रम प्रथम पहलो अव्वल महीनो आहे। वरे जो नालो आहे हिजरी वरे, अने हिजरी एतिरे लाइ में अचे थो त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 53 वरनि जी उमिरि में अबाणू ऐं ॾाॾाणू मुल्क, माइटाणू मुल्क मको तंहिंखे अलविदा करे मदीने जी तरफ़ सफ़र कयूं, जंहिंखे हिजरत वारो सफ़र चवाइजे थो। तंहिंजी निस्बत सां हिजरी वरे, हिजरी कैलेंडर, हिजरी साल या हिजरी सन में अचे थो। हिनटाणे 1447 सन पाण ॾिठो। तंहिंखां मोंद कहिड़ा वरे हुआ, कहिड़ियूं क़ौमूं हुयूं, इहे तारीख़ बणिजी चुका आहिनि। ऐं पाण जेको पाण पुठियां अचींदा उन लाइ करे हिकिड़ी तारीख़ तंहिंजो नक्श छॾे वेंदासीं। क़ुरान मजीद जे अंदरि महीने जी तादाद 12 महीना आहिनि। इन इद्दत शुहूर इंदल्लाह 12 शहरनि, 12 महीना आहिनि। फी किताबिल्लाह, अल्लाह जी किताब में, लोहे महफूज़ में। मिनहा अरबअत हुरुम, 4 हुरमत वारा आहिनि। 4 हुरमत वारा आहिनि। इन में ज़ुल्म न कयो पंहिंजी जान मथे, सीधो अने सही दीन ई आहे। 4 महीना कया हुरमत वारा आहिनि। मड़े महीना त इज़त वारा आहिनि, एतिराम वारा आहिनि। हर ॾींहुं राति में ज़ुल्म मनाई आहे। 4 महीने खे वधारे अहमियत आहे। उन मां 3 लगातार आहिनि, 3 भेरा आहिनि लगातार। हिकिड़ो उहो महीनो जंहिंमें हज पढ़ाइजे थो, क़ुर्बानी वारी ईद रही, इनखे ज़ुल्हिज्जा में अचे थो। अने ई 12मों महीनो आहे। 12मों महीनो ज़ुल्हिज्जा हुरमत वारो। इन थी पहला जेको 11मों महीनो आहे ज़ुल्क़अदा हुरमत वारो महीनो। अने इन पुठियां मुहर्रम महीनो, जेको महीनो अॼु रहियो जंहिंमें पाण दाख़िल रहियासीं, ई मुहर्रम पहिरियों महीनो आहे कैलेंडर जो, जंतरीअ जो, डायरीअ जो। ई पण हुरमत वारो आहे। 4थो रजब, जेको हिन महीने पुठियां विच में गैप आहे, पोइ अचे थो। हिन महीने जी पहिरीं फज़ीलत क़ुरान में साबित थी। पोइ अल्लाह जे नबी हदीस में पण हिन महीने जी वधारे फज़ीलत बयानु कयईं। नबीअ खे पुछे में आयो जे भली मां भली नमाज़ कई आहे फ़र्ज़ पुठियां, त अल्लाह जे नबीअ वरंदी ॾिने तहजुद जी नमाज़। पोइ पुछे में आयो भले मां भला रोज़ा फ़र्ज़ रोज़ा रमज़ान पुठियां, त अल्लाह जे नबीअ फरमाए शहरुल्लाह हिल मुहर्रम, अल्लाह वारे मुहर्रम महीने जा। पहिरीं त ई साबित थियो जो अल्लाह जे नबीअ हिनखे नालो प्यारो ॾिने, शहरुल्लाह यानी अल्लाह वारो महीनो, अल्लाह जो महीनो। ॿिए नंबर ते हिन जा रोज़ा अफ़ज़ल आहिनि। हाणे आई चवंदा ही नवीन लड़ाई वेठो आहे, ज़हर अचे त रमज़ान में चए रोज़ा, हाजी वारी ईद में चए रोज़ो रखो, रोज़ो रोज़ो रोज़ो। ॿियो मौलवी जो धंधो आहे न। पर इस्लाम में जेको ॻाल्हि आहे इहा के साम्हूं पेश थींदी। अल्लाह जो नबी मके में पैदा थियो,
जॾहिं होश हवास मिलियो त नबीअ ॾिठे मके जा कुरैश रोज़ो रखनि था 2 मुहर्रम जो। नबीअ पण 2 मुहर्रम जो रोज़ो रखे मके में। पोइ नबी जॾहिं मदीने आयो हिजरत करे, ईअं न जे इहो हिकिड़ो रोज़ो हेॾा रखे ॿिए ॾींहुं हले वियो। नबीअ मके में 53 वरे गुज़ारे। जंहिं नबी मदीने आयो त मदीने जा रिहाकू हुआ, उन रोज़ा रखियो 2 मुहर्रम जो। ऐं नबीअ उन खे पुछे जी कुरे जो रोज़ो आहे भला, अॼु में हेॾी हलचल? त उन चयो ही त तारीख़ी ॾींहुं आहे, ही उहो ॾींहुं आहे जिन ॾींहुं फिरौन गर्क थियो, मूसा जी क़ौम खे नजात मिले। मूसा ख़ुशी में रोज़ो रखें, असीं ही ॾींहुं पारियूं था। अलाह जे नबी फरमाए मूसा असांजो आहे, असीं मूसा जे हर कम जा वधारे हक़दार आहियूं। ऐं नबीअ पिंड रोज़ो रखे, रोज़े रखे जो हुकुम ॾिनई। तैर साहिबीअ चयो त अलाह जा नबीअ ही त यहूदीअ ॾोह जो रखनि था ऐं जराकनि मुखालिफ़त जो, ऐं चओ पिया जे यहूदीअ जी मुखालिफ़त में हलो। त अलाह जे नबीअ फरमाए आईंदा जे मुंहिंजी ज़िंदगी रही त 9 मुहर्रम जो आउं रोज़ो रखंदुसि। हाणे इन जी मुखालिफ़त में, यहूदीअ जी मुखालिफ़त में 2 जो त रोज़ो रहियो, 2 भेरो 11 मिलायूं या 9 मिलाइण अफ़ज़ल आहे। अच्छा, मुंहिंजा कई अहिड़ा मुंहिंजा भाउ आहिनि जंहिं ख़बर न आहे अॼु कई तारीख़ मुहर्रम जी। मुंहिंजे हिसाब सां आउं 8 तारीख़ खे वेठो आहियां। छंछरु 9, जे कंहिंखे रोज़ो रखिणो हुजे त नियत करे लाइ 9 अने आर्तार 2 ही रोज़ा रहिया। 9 जो न रखाजे त 2 भेरी 11 मिलाए पोइ 9 मिलाइण बहितर आहे। अने हिकिड़े था चऊं ख़ाली 9 जो ज रखो, पर पाण ई फ़तवो ॾियूं था जे 2 9 मिलायो ई बहितर आहे। अरब कुला रोज़ो रखंदा हुआ, मुहर्रम जो अरब रोज़ो कोरेला रखंदा हुआ 2 मुहर्रम जो। नंबर हिकिड़ो, मके वारा दीन इब्राहिमी खे मञंदा हुआ। अगरचे इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन इन मां निकिरी वियो हो, पर दीन इब्राहिमी खे मञंदा हुआ। त मतिलबु दीन इब्राहिम जे अंदरि इन रोज़े जो प्रूफ आहे। नंबर 2, मके वारा 2 मुहर्रम जो गिलाफ पण बदिलाईंदा हुआ काबे जो। हाणे हिते ई चवंदा जे हुतां हज जे मौक़े ते 2 ज़ुल्हिज्जा जो थिए थो, न ही चवनि था जे 2 मुहर्रम जो। अञा 3 मुंदो जेको इन ॿिन्ही खां अलॻि आहे। कुरैशिया वॾे हिकिड़े गुनाह में फासी रहिया हुआ। पोइ इन्ही जे जेको उनटाणे रहबर हुआ, क़ाइद हुआ, उन चयो त 2 मुहर्रम क़ीमती ॾींहुं आहे, 2 मुहर्रम जो रोज़ो रखो, आंजा ई पाप धुची वेंदा। पांखे करो लाभ मिलंदो 2 मुहर्रम जो रोज़ो रखियो त। अलाह जे नबीअ मके में रोज़ो रखें, मदीने में आयो रोज़ो रखें। जंहिं रमज़ान जो रोज़ो फ़र्ज़ थियो त हुकुम ॾिने त हाणे मुहर्रम जा रोज़ा मनसूख़ कयूं था, कैंसल कयूं था। जंहिंखे रखिणो हुए रखे, न रखिणो हुए कीअं वांदो न आहे। मुहर्रम जो रोज़ो, रमज़ान जो रोज़ो फ़र्ज़ थी वियो। रमज़ान जे रोज़े जी फ़र्ज़ियत खां मोहन मुहर्रम जो रोज़ा फ़र्ज़ हुआ। से 2 मुहर्रम जो लाभ जेकॾहिं पाण रखूं था। अच्छा, हिन महीने के मुहर्रम के हिकिड़ा ईअं सम्झनि था जे हेॾो मर्तबो अने शान, मान अने इज़त, एहतराम जो मिलियो आहे, फज़ीलत मिली आहे त वाक़ई करबला
से मिली है। तारीख़ जे मुताबिक़ वाक़े करबला मुहर्रम में पेश आयो। अने हिकिड़ो तारीख़ जो ॾुखी वाक़ियो हो, जंहिं वाक़े जे अंदरि करबला जे मैदान में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नवासा हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो अने इन जे काफ़िले वारा बेदर्जी से शहीद थिया। इन में कीअं शक न आहे, तारीख़ जो ॾुखियो वाक़ियो आहे, पर इन जो मतिलबु ई न आहे जे मुहर्रम के फज़ीलत इन वाक़े से मिली है। मुहर्रम जो वाक़े करबला से कोई लिंक न आहे। मुहर्रम की फज़ीलत शहादत हुसैन से कीअं लिंक न आहे, वो अलग अलग ॻाल्हियूं आहिनि। इस्लामी तारीख़ जे अंदरि हर महीनो तंहिंमें शहादतूं थी हुई। भला हाणे हिकिड़ी सॼी नवीन ॻाल्हि कयां थो, जेको पाण रियाण में करे सघूं था, पर तारीख़ जी ॻाल्हि आहे। भारत जॾहिं आज़ादु थियो त महात्मा गांधीअ पिंड जा जेकी ॾाह विंझार माण्हू हुआ, हुकूमत हलाए वारा हुआ, जंहिंखे गादी जुड़ई ते उन खे चए त आऊं आके नसीहत कयां थो, आंजी ज़िंदगी अबू बकर सिद्दीक़ ने उमर फारूक जहिड़ी खपे, ऐं हुकूमत हलाए जा अबू बकर सिद्दीक़ हलाए, उमर फारूक हलाए। त उमर फारूक जी भला शहादत कॾहिं थी? उमर फारूक जे ना ते या इन्हनि जी मर्ज़ीअ से, इन्हनि जी मर्ज़ी मथे अल्लाह राज़ी थियो, तंहिंजे मुताबिक़ कई क़ुरान मजीद जूं आयतूं नाज़िल थियूं। अल्लाह जे नबी फरमाए, हाँ रिवायत पिंड जी जगह ते, मुंहिंजी उम्मत में हिकिड़ो अहिड़ो इंसान आहे जंहिंजूं नेकियूं अंधेरी रात में तारा चमके था तंहिंखां वधारे, त इहो उमर फारूक। दुनिया जे केतिरे खंडे मथे ऐं दुनिया जे वॾे हिसे मथे हुकूमत कंदड़ उमर फारूक। फ़लस्तीन कंहिं फतह कयो, बैतुल मुक़द्दस कंहिं फतह कयो, आई उमर फारूक। उन जी शहादत हिन ई मुहर्रम में थी है, न महीने। पोइ भला उस्मान गनी तंहिंखां मुंद शहादत हलियूं अचे, शहादतूं शहादतूं, बदर जूं शहादतूं, उहुद जूं शहादतूं, ॿियूं शहादतूं, शुहदा ऐं शहादतूं, त असां तारीख़ भरई पई आहे, पर कंहिंजी शहादत जी वजह से मुहर्रम जी फज़ीलत न आहे। मुहर्रम जी फज़ीलत अल्लाह ताला उन ॾींहुं ॾेई ॾिने में, यौम ख़लक़ समावात वल अर्ज़, जिन्हनि आसमान ज़मीन खे पैदा कयईं, उन ॾींहुं मुहर्रम खे फज़ीलत अल्लाह ताला ॾेई ॾिने। प्रॉफिट अने लाभ हिन महीने जो रोज़ो रखियो त गुनाह जो कफ़ारो। इंसान ॾींहुं राति इन वटां ख़ता थी सघे थी, ख़ता अने गुनाह कयईं, 12 महीने जे गुनाह जी माफ़ी आहे। हिकिड़ो वरे तंहिंजा गुनाह माफ़ थींदा जंहिं मुहर्रम जो रोज़ो रखियो। एॾो ज़बरदस्त ऑफर आहे, पर पाण वटां नथो जलाजे। हैरत आहे, ॾींहं पण कंहिंखे थधा रहिया, ज़मीन ठरी पई आहे, सावक निकिरी आ वई आहे, बूंदा बांदी चालू पई वेठी, ऐं सुहानो रहमत भरियो ही मौसम आहे बरसात जो, पण न, ॾींहं तहिड़े निकिरी वञे था, ज़िंदगी पूरी थी वेंदी। हिन जो प्रॉफिट अने लाभ आख़िरत में मिलंदो। हज़रत अच्छा हिकिड़ा चवनि था हसन हुसैन, हसन हुसैन पोइ भेरा शहीद न ई थिया। हज़रत हसन त पहिरीं शहीद थी विया हुआ, अने उन खे कंहिं ज़हर पीआरियो, खाधे में ॾेई ॾिनो, उन जो वाक़ियो जा लंघ आहे।
अने ही माण्हू अचे थो त ख़ासि मुस्लमान अलम सजाइनि था, पेड़ सजाइनि था, इमाम जो घोड़ो सजाइनि था, अने जंजियूं तयार कयूं था, सबीलूं लॻाइनि था, ख़ासि अने ख़ुसूसन ॾह राति मातम कयूं था। अलाह जे नबी मातम जी त मना ई कयव, लैस मिन्ना, उहो शख़्स असां में जा न आहे, यानी मुस्लमान न आहे। नबी फरमाए थो मुंहिंजो उम्मती ज न आहे जेको मातम में पिन जूं रुखसारूं पिटे थो, अने मातम में पिंड जा गिरेबान लिया फाड़े थो, अने मातम में जाहिलियत जा वावेला करे थो, पार खड़े थो। मुसलमान में कई अहिड़ा चालाक फ़िरका निकिरिया जंहिं इस्लामी लिबास उॾियो अने इस्लाम खे नुक़सानु पुॼायो। उहो राफ़ज़ीअ, उहो ख़ारजीअ, उहो नासबीअ। इस्लाम ॾांहुं वरी इस्लाम जी चादर उॾे, मुसलमान जा हमदर्द थी मुसलमान में उहो रस्म रिवाज ॾेई विया आहे जंहिंजो इस्लाम सां तालुक़ न आहे। इन में कीअं शक न आहे। जंहिं शहीद थिया करबला जे अंदरि, शुहदाए करबला तड़पी तड़पी शहीद थिया, अने शहीद जो दर्जो ऊंचो वेठो। अल्लाह फरमाए थो जे अल्लाह इन खे रिज़्क ॾिए थो त रिज़्क में पाणी हरियो न, भला रिज़्क में पाणी आहे कि न आहे। सब्ज़ परिंदे जी शक्ल में इन्ही जा रूह जन्नत जो सैर कयूं पिया, जन्नत में खें पिया, रिज़्क मिले थो अने रिज़्क में पाणी रहियो। जे अल्लाह उन खे जन्नती ऊंचो पाणी पियो पीआरे, जन्नती ऊंचो खाधो पियो खाराए, त पावरी हिन देग जी ऐं ॾुहिले चाटूअ जी भला इन खे ज़रूरत केॾा आहे। ही त देगी पां रधियूं पिया, पां पिया खयूं। पोइ ही पंहिंजी जेको सबील 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 हुसैन सबील हुसैन, हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़बर ज न आहे जेको पुठियां अहिड़ी सबील बनी आहे। पां पीतो, उनजी उञ केॾा वई, उनजी उञ त पहिरें अलाह जन्नत में पूरी करे ॾिनई, उनखे जन्नत में आला अने ऊंचो मकान ॾेई ॾिनई। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हसन अने हुसैन जन्नत जा नौजवान तंहिंजा ई सरदार आहिनि। हिते जन्नत में मड़े नौजवान जो हूंदा, पोइ उन मां जेको दुनिया में जवानी जी उमिरि में वफ़ात करे विया उहो अलॻि हूंदा, उन जा दर्जा अलॻि हूंदा। अने उन जा सरदार हज़रत हसन अने हुसैन आहिनि जेको जन्नत जा सरदार आहिनि। अलाह ताला उन जूं उञूं बुखूं उते ई दूर करे छॾे करबला में। पोइ पांवरे हिन चोखा ने खिचड़ा ने हलवा ने मलीदा ने इन जी कुरो उन खे ज़रूरत आहे, दर्दे ने बिरयानी ने कुकर कौरमे जी। अल्लाह जे नबी फरमाए त जेको हसन हुसैन से मोहब्बत रखे थो उहो मूं से मोहब्बत, इन्ही से बुग़्ज़ रखे थो उहो मूं से बुग़्ज़ रखे थो। ऐं अल्लाह उन से मोहब्बत रख जेको हसन हुसैन से मोहब्बत रखे थो। त पंहिंजो अक़ीदो आहे जे उहो बीबी फातिमा जे जिगर जा टुकड़ा आहिनि, नबीअ जा नवासा आहिनि, अने जन्नती नौजवाननि जा सरदार उन जान ॾिनो करबला में। इहा हक़ीक़त आहे। पाण इन जो मतिलबु ई न जे हर वरे उहो मातम, उहो पार, उहो गम, उहो ॾुख यादि पए अने सामले खे पिटियूं पिटियूं लानतूं लानतूं। जंहिं इन खे शहीद कयो ऐं शहीद करायो पाण ई उन खे अलाह पकड़ींदो न, अलाह पकड़े। अहिड़ा त ढिग वाक़िया तारीख़ में आहिनि जेको ज़ालिम पकड़ाइणा आहिनि। यज़ीद जे बारे में अहले सुन्नत वल जमात तंहिंजो सही अक़ीदो ई आहे त न भलो चवंदा न बुरो चवंदा। हाणे ॿिया चवंदा चाहे बुरो कोन था चओ, गारी कोन था ॾियो, जेको मरी वियो उन कुला गारी ॾियो। ऐं उनजो पे
वो साहबी हो, साहबी रसूल है। सिर्फ साहबी न बल्कि कुरान मजीद जो कातिब, वही जो कातिब, वही लिखंदड़ है अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु। बाक़ी यज़ीद जे दौर में ई वाक़ियो बनियो। जेकॾहिं उहो इन में इन्वॉल्व आहे त पाण ई अलाह उनखे पकड़ींदो, अने उनखे उनजे किरदार ते पुॼाए छॾियो उन। हाणे जे केरु उनजो दिफ़ा करे या केरु उनखे धरूं हड़े, उनखे कीअं असरु पए वारो न आहे। इंसाफ़ अलाह वटि आहे। अल्लाह हर ज़ालिम खे बर्बाद करे थो। अल्लाह हर मज़लूम जो हामी है। हिन महीने जे अंदरि 10 मुहर्रम जो रोज़ो रखे जो हुकुम है, न के देग रधे जो हुकुम है। 10 मुहर्रम जो रोज़ो रखे जो हुकुम आयो, न के सबील 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 शरबतूं पीआरे जो आयो। हिन महीने जे अंदरि नबीअ रोज़ो रखें, नबीअ से जंहिंखे मोहब्बत हूंदी उहो रोज़ो रखंदा। ऐं लाभ 12 महीने जे गुनाहनि जी माफ़ी। हज़रत हसन अने हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नाने जो फरमान है जे जेको चाहे रोज़ो रखी सघे थो, अने रोज़ो रखे त 12 महीने जे गुनाहनि जी माफ़ी थींदी। त इन जो मतिलबु ई आहे जे इस्लाम त जेको रस्तो ॾसें उन में त रोज़ो रहियो। बाक़ी शहादतूं थियूं, अने ज़ुल्म थियो, इन में कीअं शक न आहे, पर बदिलो गिने जो अल्लाह जी जवाबदारी आहे। अल्लाह अज़ीज़ुल ज़ुंतिकाम, सख़्तु बदिलो गिनण वारो आहे। पंहिंजी सबील सां उन जी उञ नथी लाइ, उन जी उञ अल्लाह जन्नत में लाइ छॾाईं। पंहिंजी थारी भरे कुकड़ कौरमूं बनाइण सां उन जी बुख नथी लाइ, जन्नती मेवा अल्लाह उन खे खाराए छॾे। हिकिड़े पासे जन्नती मेवा ऐं ॿिए पासे पांवारा ही दुनिया जा ताम, भला उहे कुरे खे पसंदि कंदा, जे हलो सवाबु उन खे पुॼायूं था। उहे त जन्नत में पुॼी विया, पिंड जे सवाब जी कयो, पिंड जी नेकी कमायो। अलगर्ज़ मुहर्रम अज़मत वारो महीनो आहे। मुहर्रम शहारुल्लाह, अल्लाह जो महीनो आहे। मुहर्रम हुरमत वारो महीनो आहे। 10 मुहर्रम जो रोज़ो नबीअ रखे जो हुकुम ॾिनई, अने 9 भेरो मिलाए जो नबीअ हुकुम ॾिनई। रोज़ो साबित आहे। रमज़ान खां पहिरीं रोज़े जी फर्ज़ियत हुई आहे। मुहर्रम में रमज़ान फ़र्ज़ थियो, रमज़ान जा रोज़ा आया त मुहर्रम जे रोज़े जी फज़ीलत हुई ऐं फ़र्ज़ियत हुई। इन में फ़र्क़ु अची वियो। फज़ीलत बाक़ी रही अने फ़र्ज़ियत मनसूख़ थी वई। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।